अस्सलाम वालेकुम दोस्तों, निकित नाज़ जी वीडियो छो ऐं कीअं वायरल थी, छा हिन में केतिरी सचाई आहे त ही वीडियो निकित नाज़ जी आहे या बल्कि ॿिए कंहिं जी आहे। त दोस्तों मां तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहियां। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, मुंहिंजे यूट्यूब चैनल रमेश जमाली कला में सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को आवाज़ जो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों आवाज़ जो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों कल्ह खां वठी जेको निकित नाज़ जे बारे में हिकु वीडियो ट्रेंडिंग ते हली रहियो आहे, जंहिंमें निकित नाज़ घणो परेशान आहे। जो ही वीडियो जेको आहे उहो निकित नाज़ जे खिलाफ़ आहे ऐं सभई माण्हू इहो पुछी रहिया आहिनि त निकित नाज़ ईअं छो ऐं छाजे करे कयो जो उन जी वीडियो वायरल थी वियो। दोस्तों मां उन माण्हुनि खे ॿुधाईंदो हलां त दोस्तों इहा ॻाल्हि यादि रखे छॾिजो त ही वीडियो जेको आहे इहा निकित नाज़ जी न आहे। तव्हां हिन वीडियो खे वञी चङी तरह चेक कयो त ही वीडियो जेको आहे एडिटिंग थियल आहे ऐं निकित नाज़ खे पंहिंजे हथनि सां ज़लील ऐं खौर कयो वियो, जंहिंमें निकित नाज़ घणो परेशान आहे ऐं निकित नाज़ काफ़ी वीडियो ठाहिया, बहरहाल उन जी कोई बि नथो ॿुधियो वञे। जो वीडियो वायरल थी चुको आहे, वीडियो वायरल कराइण में हाणे उनखे कोई बि नथो रोके सघे वीडियो खे, जंहिं करे निकित नाज़ घणो परेशान आहे ऐं हू काफ़ी वीडियो बि ठही चुको आहे ऐं काफ़ी पोस्टूं बि रखी चुको आहे, जंहिंमें निकित नाज़ जी हिकु बि नथो ॿुधियो वञे ऐं निकित नाज़ जा काफ़ी व्यूअर बि परेशान आहिनि ऐं हू इहो चई रहिया आहिनि त निकित नाज़ ईअं छो कयो, असां त उनखे दिलि सां पसंदि कंदा हुआसीं। बहरहाल उन माण्हुनि खे मां ॿुधाईंदो हालां त इहो सारो कमु निकित नाज़ जो न आहे, बल्कि ही वीडियो जेको आहे एडिटिंग थियल आहे। वीडियो खे एडिटिंग कए ऐं निकित नाज़ जो मुंहुं पंहिंजे हथनि सां वीडियो ते लॻाए ऐं निकित नाज़ खे पंहिंजे हथनि सां ज़लील ऐं खौर कयो वियो, जंहिंमें निकित नाज़ घणो परेशान आहे। ऐं दोस्तों हिन वीडियो खे शेयर कयो, निकित नाज़ ताईं ही वीडियो पुॼायो, जीअं निकित नाज़ हिन वीडियो खे अॻिते शेयर कई ऐं काफ़ी दोस्तनि माण्हुनि खे ख़बर पइजी वञे त ही वीडियो जेको आहे निकित नाज़ जी न आहे। ऐं ही वीडियो जेका दोस्त वायरल कई आहे, मां उन खे बि ॿुधाईंदो हलां त असां हथ ॿधी उनखे अर्ज़ु था कयूं त ही वीडियो डिलीट करे छॾे ऐं हर भरू पंहिंजे सिंध जी नियाणियुनि खे ज़लील ऐं खौर न करे ऐं ॿिन्हिनि निगरनि ऐं अदियुनि खे ऐं भेनरुनि खे परेशान न करे, जीअं हू पंहिंजो कारोबार में लॻंदा रहनि। दोस्तों उम्मीद है कहानी आई हूंदी तव्हांखे पसंदि। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। वीडियो खे शेयर लाज़मी कंदा। खुदा हाफ़िज़।